मलाइकन जो भी सरदार करके के अल्लाह फरमाए यासीन ओ मुझा सरदार जेके अल्लाह सरदारी ॾिनी उनखे चवंदे त मुझड़ो चए थो छा त उहो असां वांगुरु आहे न मिठा अदब सिखो एतराम सिखो चओ त मदीने वारो साईं बेमिसाल आहे शान में बेमिसाल मर्तबे में बेमिसाल बुलंदी में बेमिसाल मदीने वारे जो इस्म बेमिसाल जिस्म में बेमिसाल चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह मुझा दोस्तों मदीने वाले मीर जो शान रब मेराज में सारी कायनात वारन खे ॾेखारियो ज़मीन ते इंसान के मोहम्मद जो शान ॾेखारी अक्सा में नबी के मदीने वाले जो शान ॾेखारी आसमान ते मलाइकन के मुस्तफा जो शान ॾेखारी सिदरा ते जिब्रील के मदीने वाले साईं जो शान ॾेखारी कुरान में मेराज जो किस्सो लिखी सारी उम्मत के मदीने वाले जो शान ॿुधाई अब तू चुपड़ी करे सजी तू चीज़ों सतनी की नजर तो दे चौ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह मुझा दोस्तों मेराज वारी रात सारी कायनात वारन ॾिठो त मुस्तफा जो शान बेमिसाल वो अल्लाह फरमायो लक़द रआ मिन आयात रब्बिल कुबरा मूं पंहिंजे महबूब के मेराज वारी रात पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं वॾियूं निशानियूं वॾा वॾा अल्लाह जा मखलूकात जा मंज़र जेके कंहिं न ॾिठा हुया मदीने वारे साईं साईं फरमाइनि था मेराज वारी रात मूं अल्लाह जा मलाइक ॾिठा लखे मलाइका हिकिड़ा मलाइक ॾिठमि जेके अधु बर्फ़ जा अधु पाणीअ जा अधु बाहि जा अधु बर्फ़ जा अहिड़ा बि मलाइक ॾिठमि जिनखे ॾिसण सां हैरत वठी वई साईं फरमाइनि था अर्श रब जो तजल्ली वारी जाइ उहो अर्श मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो मीकाईल खे ॾिठमि एॾो वॾो आहे पुट मूंखे जाम कयो हाणे हे पाणी आहे न हे पानी की लप भरे इन मौलवी जे मथों आया या इन जे बदन खे लगी वेंदी हेठि पानी पहुचंदो कुछ पटके में लॻंदुसि कुछ मथे में कुछ दाढ़ी में कुछ हिते हे लप पानी जी ते पूरी थी पर बाटली हाया त पोइ वञी हेठि पानी पहुचंदो ठीकु आहे न साईं फरमाइनि था मीकाईल एॾो वॾो आहे जो सारी दुनिया जा समुंड दरिया तला डंडूं डोला इहो पाणी मीकाईल जे मथों आहे न उन जे बदन खे लॻी वेंदा हेठि पाणी जो फुड़ो नथो अचे ॻाल्हि सम्झ में आयव एॾो मीकाईल वॾो आहे इहो मलाइक मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जिब्रील खे उन जी असली सूरत में ॾिठुमि जे हिकिड़ो पर हीअं ज़ाहिर करे न जिब्रील खे हिन 70,000 पर 70,000 पर अथसि हिकिड़ो पर हीअं खंभ ज़ाहिर करे त सॼी काइनात ढकिजी वञे हुन जे छांव हाणे शामियानो त आयो आहे केतिरा गुल हया अथव जलसो मस ढकियो आहे अञा वधि माण्हू मूंस ते बीठा हेॾो वॾो शामियानो आयो अथव
जिब्रील जो हिकड़ो पर हीअं ज़ाहिर थिए न सॼी दुनिया ढकजी वञे हली आसमान नज़र न अचे हेॾो वॾो जिब्रील आहे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो सुभान अल्लाह साईं फरमायो अल्लाह जो अर्श ॾिठो अर्श मुअल्ला जे मथां रअयतु रजुलन मुग़ीबन फी नूरिल अर्श हिकड़ो मर्द ॾिठो जेको अल्लाह जे अर्श जे नूर में वहिजे पियो सुभान अल्लाह नूर वसे पियो ने नूर में वहिजे मूं पुछो जिब्रील ही मलाइका जिन से मलाइक ना है मूं पुछो ही नबी जिन से नबी ना है मूं पुछो रसूल जिन या रसूल अल्लाह रसूल भी ना है मूं पुछो केर मानुआ हेडे मजे सा अल्लाह जे नूर वसे तो पियो यो केर मानुआ ते या रसूल अल्लाह ही तवा जो उम्मतिया हिन जो आदतूं हुयूं सुभान अल्लाह बकम कंदो हो इन जे करे इन नूर अल्लाह जे अर्श जे नूर में आ घणा कम कंदो ॿुधायां अल्लाह करे मन तव्हांखे बि रीस अचे कोई कम तव्हां बि कयो त अलाह तव्हांखे अर्श जो नूर खपे ॿुधायां साईं फरमाइनि था हिन माण्हू में ॿ ॻाल्हियूं हुयूं हिकिड़ो त रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद हिन जी दिल मस्जिद सां जुड़ियल हुई मस्जिद सां मोहब्बत हुयसि मस्जिद सां प्यार हुयसि मस्जिद में ईंदो राहत मिलंदी हुयसि सुकून मिलंदो हुयसि करार ऐं फरहत मिलंदी हुयसि मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदो आंध मांध बेकरारी हूंदी हुयसि वरी मोटी मस्जिद में अचे त राहत ऐं सुकून मस्जिद सां दिलि हुयसि अलाह इहो दर्जो ॾिनो सुभान अल्लाह पुट हेॾे मूंखे ध्यानु कयो मदीने वारे साईं फरमाया त अल मोमिनु फिल मस्जिद कसमक फिल बहर मोमिन बानो मस्जिद में ईंदो न ईअं सम्झंदो जीअं मच्छी दरिया में वञी मच्छी खे दरिया में ॿाहिरि कढो उन जी हालत कीअं हूंदी आहे फतकंदी तड़पंदी बेकरार हूंदी वरी पाणी में विझोसि त सुकून मिलंदुसि साईं फरमाया त मोमिन बानो मस्जिद में ईंदो आहे न त उनखे ईअं राहत सुकून ऐं फरहत वल मुनाफिकु फिल मस्जिद कतैर फिल क़फ़स मुनाफिक माण्हू मस्जिद में ईंदो न ईअं आंध मांध बेकरारी लॻंदसि जीअं पखी पिंजरे में फासंदो पखी जो न पिंजरे में फासे उनखे सुख ईंदो करार ईंदो मुनाफिक खे मस्जिद में राहत न ईंदी मोमिन मस्जिद में ईंदो त लूं लूं ठरी पवंदो पुट हाणे तव्हां पाण खे ॾिसो त तव्हां कहिड़ा कहिड़ा मोमिन आहियो कहिड़ा कहिड़ा मुनाफिक आहियो पाण पंहिंजो फ़ैसिलो पाण कयो जे मस्जिद में तव्हांखे राहत थी अचे मस्जिद में फरहत थी अचे सम्झो त तव्हां छा आहियो मोमिन पर जे मस्जिद में सुख नथो अचे मस्जिद में करार नथो अचे सम्झो त इहो मुनाफिक इहो बेईमान आहे जेके मस्जिद में राहत नथी अचे पुट जंहिं ॻोठ जी मस्जिद आबाद आहे न इहो ॻोठ आबाद जंहिं ॻोठ जी मस्जिद में बांग ईंदी आहे न अल्लाहु अकबर जेसीं ताईं आवाज़ ईंदो सुकी आली हर शइ ते अल्लाह जी रहमत वसंदी नूर वसंदी जंहिं ॻोठ जी मस्जिद आबाद आहे इहो ॻोठ आबाद आहे जंहिं ॻोठ जी मस्जिद वेरान इहो ॻोठ बि बर्बाद आहे साईं फरमायो हिकिड़ो कमु हिन जो इहो हुयो जो मस्जिद सां दिलि हुयसि ॿियो वलिसानहु रतबुन मिन ज़िक्रिल्लाह इन जे ज़बान ते हर वक़्त में अल्लाह जो ज़िक्र हुयो अल्लाह अल्लाह सभई जो अल्लाह घर में हो त अल्लाह जो ज़िक्र
जंगल में हो तब अल्लाह जो जिक्र, चपलन ते पहाड़न ते हो तब अल्लाह जो जिक्र, बन्नी बारे ते हुयो, दुकान में, दफ्तर में, ऑफिस में, बाजार में, हर जाए ते पियो चवंदो हो अल्लाह अल्लाह। हिकड़ी ज़बान चुप न हुजे, हड़ई चओ अल्लाह। अल्लाह तव्हां हिकिड़ो भेरो चवंदा आहियो अल्लाह, रब 70 भेरा चवंदो आहे जीअं चवां जीअं चवां जीअं चवां। घणा भेरा? 70 भेरा। अबे के सॾु कर बाबा, जी पुट। अम्मड़ के सॾु कर अम्मा, जी बचा। 2 भेरा 3 भेरा सॾु कर अम्मा अम्मा, चवंदी फोट बाबा मगन खाई गई छो तो सॾी चवंदी। पर मुंहिंजो करीम रब 1000 भेरा सॾु कर, हर भेरे 70 भेरा चवंदो जी चवां जी चवां। माना घुर छा खपई, घुर छा घुर्जी कजे आहे। हाय हाय पुट अहिड़ो कमु कजे या न कजे, उहो मिठो नालो रब जो वठिजे या न वठिजे। जे कर्ज़ वठी वञे न, ज़िक्र कर कर्ज़ लही वेंदा। बीमार आहीं ज़िक्र कर बीमारी छॾे वेंदी। परेशान आहीं ज़िक्र कर परेशानी लही वेंदी। बेऔलाद आहीं घणो ज़िक्र कर रब तोखे साले औलाद ॾींदी। जेकॾहिं तोखे मुंझारा आहिनि, बीमारियूं आहिनि, दर्द आहिनि, कर्ज़ आहिनि, परेशान मुब्तला आहीं, पर अल्लाह जो ज़िक्र कर, ख़ुदा जो कसम हर दर्द हर कर्ज़ हर परेशानी लही वेंदी। जॾहिं चवंदे अल्लाह अल्लाह। सुभान अल्लाह। साईं फरमाईंदा जन्नत में आयुसि मेराज वारी रात। ओ जेको अल्लाह फरमाए त वॾियूं निशानियूं ॾिठई, उहे निशानियूं कहिड़ियूं? साईं फरमाईंदा जन्नत जे दरवाज़े ते आयुसि। 8 दरवाज़ा आहिनि जन्नत के। घणा? 8 दरवाज़ा आहिनि। हिकिड़ो दरवाज़ो एॾो कुशादो आहे जो हिकिड़ी चौखट खां ॿी चौखट ताईं 500 सालनि जो हूंदो आहे। एॾा वॾा जन्नत जा दरवाज़ा आहिनि। साईं फरमाए जन्नत जे दरवाज़े ते लिखियल बीठो, मूं पाण पढ़ियो, जन्नत जे दर ते रब लिखाए छॾियो आहे त हिन घर में 2 माण्हू दाख़िल न थींदा। जन्नत में 2 माण्हू जन्नत में, चओ 2 माण्हू जन्नत में न वेंदा। कहिड़ा? हिकिड़ो चुगलखोर, ॿियो बेग़ैरत। चुगलखोर, हितों जी ॻाल्हि हुते, हुतों जी ॻाल्हि हुते, हितों ॻाल्हि खणी वेंदो, हुनखे ॿुधाईंदो, वरी हुन जी ॻाल्हि हुनखे ॿुधाईंदो। माना विढ़ पाण में झेड़ो पैदा थिए। इहो चुगलखोर जन्नत जे दर ते लिखियल आहे। इहो चुगलखोर जन्नत में न वेंदो। ॿियो उहो माण्हू जेको जंहिंमें ग़ैरत नाहे, पंहिंजे नंढनि न्याणियुनि बचनि ज़ाल औलाद जंहिंजी ग़ैरत नाहे, इहो बेग़ैरत माण्हू जन्नत में न वेंदो। सतुर नाहे, ज़ाल वते बाज़ार में घुमंदी, ज़ाल वते ॿनियुनि ॿारनि ते घुमंदी, सतुर न रखे, पर्दो न रखे, इहो बेग़ैरत आहे। इन बेग़ैरत खे जन्नत में रब दाख़िल ई न कंदो।
मुसलमानों पर्दो जरूरी आ, घर में हया जरूरी आ। पंहिंजे घर में ओताक ठाहियो, मेहमान अचे त ओताक में रहंदो, मेहमान घर में न ईंदो। मुंहिंजा दोस्त मेहमान खे परते ओताक में रहाइबो। साईं फरमाइनि था जंहिं औरत पर्दो ऐं सतुर रखियो आ, इहा औरत जन्नत जा 8 दर हिन जे लाइ खोले छॾी। जेका औरत बिना पर्दे जे घर मां निकिरंदी आ, पर्दो न रखंदी आ, सतुर न रखंदी आ, बदन खोले धारन मर्दन जे अॻियां पंहिंजे जिस्म खे ज़ाहिर कंदी आ। साईं फरमाइनि था त इन औरत जी खल बदन जी जहन्नम जे बाहि जे केंचुनि सां उबती करे लाथी। साईं फरमाइनि था जेॾीमहिल जन्नत जो दर खुलियो त 500 सालनि जे पंध ते ख़ुशबू पई अचे। सुभान अल्लाह। मूं वटि मदीने शरीफ़ जो अतुर आहे, ॾाढो भलो अतुर आहे। हिते खोलिया न, हिते खोलिया त स्टेज वारनि खे ख़ुशबू ईंदी, वरी हेॾो जी हवा लॻे त सॼे जलसे वारनि खे ख़ुशबू। हे अतुर आहे मदीने में। पर जेको जन्नत जी खुशबू है ना, बहस जी खुशबू है। साईं फरमाइनि था हीअं जन्नत जो रुए दर खुलंदो 500 सालनि जे पंध ते जन्नत जी खुशबू ईंदी। पर साईं फरमाइनि था जंहिं माण्हू जंहिं इंसान पंहिंजे अबे अमड़ खे रंजायो आहे, उनखे जन्नत जी खुशबू बि नसीब न थींदी। यो जन्नत में वींदो त न, जन्नत में दाख़िल त न थींदो, पर इनखे जन्नत जी खुशबू बि नसीब न थी सघंदी। यो बदबख्त आ, यो बदनसीब आ जंहिं पंहिंजे अबे खे रंजायो आहे, जंहिं पंहिंजी अमड़ खे रुसायो आहे, जंहिं ते पीउ मां नाराज़ आहिनि, उनखे जन्नत जी खुशबू बि नसीब न थी। पुट ही मथो रात अचे पई थी 15 शबान जी, ख़बर अथव न? शबे बरात, छोटकारे जी रात। इन हिकिड़ी रात में हुजूर जा एतिरा उम्मती बख़्शबा आहिनि जेतिरा अरब जे कबीले बनु कलब वारनि जे ॿकिरुनि रिढुनि जे पुठियुनि ते बदननि ते वार आहिनि, एतिरा उम्मती हुजूर जा बख़्शजी वेंदा, जन्नती थी वेंदा। पर साईं फरमाइनि था जंहिं पंहिंजे अबे अमड़ खे रंजायो आहे, पीउ माउ खे नाराज़ कयो आहे, 15 शबान जी रात इन बदबख्त खे माफ़ी न मिलंदी। 15 जी रात रब जी रहमत वसंदी आहे, नूर वसंदो आहे। अल्लाह सदींदो आहे को घुरण वारो त ॾियास, आहे को बीमार त शिफ़ा ॾियास, आहे को मुश्किल वारो त मुश्किल लायास, आहे को बे औलाद सालियो औलाद ॾियास। 15 जी पूरी रात रब जा पढ़ा फिरंदा आहिनि, पर जंहिंजे पीउ मां नाराज़ आहे, रब फरमाईंदो आहे इन पलीत खे माफ़ी न ॾींदुसि, इन तौबा कबूल न करो। अब समझो था रज़ा रब फी रिज़ल वालिद व सख़्त रब फी सख़्तिल वालिद। मदीने वाले साईं फरमाता अल्लाह जो रज़ामंदो पीउ खे राज़ी करण में, अल्लाह जी कावड़ पीउ खे नाराज़ करण में आ। कीअं ख़बर पवंदव अल्लाह राज़ी आ या नाराज़ आ? ॾिसो जेकॾहिं अबो राज़ी आ समझो अल्लाह बि राज़ी, जे पीउ नाराज़ आ समझो त अल्लाह बि नाराज़। साईं फरमाता अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत अमड़ियुनि जे पेरनि जे हेठों आ। बहस किथे आ? अमड़ जे पेरनि जे हेठां जन्नत आ। हुजूर जो सहाबी अलक़मा नालो अथसि। सकरात डिघी थी वई, साह न पियो निकिरे, भटके पियो, तड़पे पियो। उनजी ज़ाल हबीबन करीमन वटि आई, या रसूल अल्लाह तव्हांजो असहाबी अलक़मा सकरात ॾुखी लॻी अथसि, या रसूल अल्लाह का दुआ घुरो।
साईं फरमायो त अलकमा जी मां जेरी आया मरी वई चोंदी मां जेरी दस पाण फरमा वठी जो माई आई साईं फरमाया त मां अलकमा ते राजी आई या नाराज चई या रसूल अल्लाह मां इन ते नाराज आहियां छो जिसे ज़ाल जो चयो मञंदो आहे मूं अमड़ खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे मूं अमड़ खे ईज़ाईंदो आहे ज़ाल जी फरमाबरदारी कंदो आहे अमड़ जी नाफ़रमानी कंदो आहे हुज़ूर फरमाइण माफ़ करीस तकलीफ़ में आहे चईसीं दिलि नथी माफ़ी ॾे हबीबन करीमन फरमायो मोटी वई मां मोटी वई साईं जन फरमाया सुकल काठियूं गॾु कयो काठन जो ढेर गॾु कयो जेॾी महिल काठन जो ढेर गॾु थिए पोइ उनखे बाहि ॾियो अलकमा खे जेरे उन बाहि में उछलायो जंहिंते अमड़ नाराज़ आहे उनजो फ़ैसिलो मां मोहम्मद इहो थो कयां हुज़ूर जो हुकुम थियो काठियूं गॾु थी वियूं ढेर काठियुनि सुकलनि जो बाहि भरी वई हाणे अलकमा खे खणी उन में उछलाइनि पिया त कंहिं वञी माउ खे ॿुधायो अम्मा हुज़ूर तुंहिंजे बचे खे बाहि में उछलाइण जो हुकुम ॾिनो आहे माई खे जुती पाइण यादि न रही डोड़ंदी आई या रसूल अल्लाह मुंहिंजे बचे खे बाहि में न विझजो बाहि में न साड़जो मां पंहिंजे बचे जो ॾुख सही न सघंदो साईं फरमाया त अम्मा दुनिया जी बाहि खां जहन्नम जी बाहि वधीक सख़्त आहे जे तूं हिन ते नाराज़ हूंदीअ त हिनखे दोज़ख जी बाहि में उछलायो वेंदो मुंहिंजा दोस्त माफ़ी ॾिनी अलकमा जे ज़बान ते कलमो जारी थी वियो ईमान सां ख़ात्मो थी ओ मिठा उमेदाबाद वारा अबे अमड़ जो कदुर कयो पीउ मां मुसाफ़िर अथव महिमान अॼु वञनि या सुभाणे वञनि कदुर अबे जो तन खां पुछा कयो जन खां अबो नंढपिण में जुदा थियो कदुर अबे जो तन खां पुछा कयो पीउ जनी जो विछड़ी वञे सो छोरो छिनो सॾिबो अदल करे एतिराम अबे जो अबो बि नेठि अबो गणतियूं ऐं सूर गणी सिन आॾो साह थधो बि खणी सिन आॾो गणतियूं ऐं सूर गणी सिन आॾो ओ पीउ जंहिं जो विछड़ी वञे सो छोरो छिनो सॾिबो अदल करे एतिराम अबे जो अबो बि नेठि अबो अदल करे एतिराम अम्मा जो अम्मा बि नेठि अम्मा मुंहिंजा दोस्त पीउ मां जी दुआ पंहिंजे बचनि जे लाइ ईअं हूंदी आहे जीअं नबीअ जी दुआ उम्मती जे हक़ में सुभान अल्लाह मुंहिंजा मुर्शिद क़िबला महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जंहिंजो तव्हां उर्स मल्हायो हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमाईंदा पाण फरमाईंदी हिकिड़ी औरत हुई नौजवान शादी कई हिकिड़ो पुटु थियुसि मुड़ुसु मरी वियो नौजवान छोकिरी हुई हिकिड़ो ॿार थियो मुड़ुसु मरी वियो चयूं तुंहिंजी ॿी शादी करायूं चई मां जे ॿी शादी कई मुंहिंजो बच्चो रुली वेंदो नंढड़ो बच्चो यतीम बच्चो रुली वेंदो ॿी शादी न कई बच्चे खे पालींदी रही निपाईंदी रही बच्चो जवान थियो बच्चे खे वातन जा गिरह कढी खाराए ताते पाले निपाए वॾो कई जेॾी महिल बच्चो जवान थियो आहे अमड़ दुआ घुरी मौला मुंहिंजे बच्चे जी शादी कराए मुराद अखियुनि सां ॾिसां अमड़ जी दुआ अघाणी पुट जी शादी थी घर में ज़ाल वठी आयो कुछ ॾींहं गुज़रिया त ससु नुंहुं जो झेड़ो शुरू थी वियो ज़ाल चयो पंहिंजे मुड़ुस खे ओ घर वारा इन कुराड़ी माउ खे घर मां कढ कुराड़ी माउ खे घर मां कढ न त आऊं तुंहिंजो घर न कंदीमांइ तोसां गॾु घर में न रहंदीमांइ चई त मां माउ खे कीअं कढां मूंखे पालियो इने निपायो इने घर इने जो मां अमड़ खे कीअं कढां
जी जे इने के नथो कड़ी त मां घर छॾियो थी वञा हिन ज़ालिम छा कयो जो कुराड़ी मां खे वठी वञी झंग में छॾी कखई झुकी ठाहे अंबड़ के वञी उन जंगल में फिटो कई ॿिए ॾींहुं चौथे ॾींहुं वेंदो आहे अंबड़ के मानी पाणी पहुचाए ईंदो आहे वरी ज़ाल खे ख़बर पई त जंगल में वञे थो मां खे मानी पाणी पहुचाए थो वरी अचे ज़ाल घर में झेड़ो मचायोसि ओ घर वारा तेसी घर न कंदी माए इन मां के मारे इन जी दिल कढी आहे इन जी दिल कढी मूंखे ॾेखार पोइ तुंहिंजो घर कंदसि हाणे हिन ज़ालिम छा कयो जो ज़ाल खे ख़ुशि करण जे लाइ अंबड़ खे मारण जे इरादे सां खंजर तिखो कयो खंजर तेज करे जंगल ॾे हलियो आहे मां खे मारण जे लाइ क़त्ल करण जे लाइ हलियो आहे होॾो अंबड़ वीचारी झुपड़ी मां निहारे बीठी मुंहिंजे बचे हले हे मुंहिंजा मौला मुंहिंजे बचे खे आबाद शाद रखजाए हे मुंहिंजा मौला मुंहिंजे बचे खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजाए अंबड़ तूं बीठी घुरे दिल में पई चवे त अॼु बचो ईंदो त ठाकुर पाईंदी चवंदी सांस बाग ते एतिरी देर न कंदो कर मूं कुराड़ी खां एतिरी जुदाई न कंदो कर अंबड़ इंतज़ार बीठी करे हे ज़ालिम जो आयो तिखो खंजर खणवायो अंबड़ झूपड़े मां निकिती भाकुर पाया पंहिंजे बच्चे खे छातीअ सां लाया इन ज़ालिम छा कयो जो खंजर कढी तेज खंजर अंबड़ जे छातीअ में हली पुराणी वीचारी पुठीअ पर वञी किरी आहे खंजर जो ज़ख़्म घायल हुयो फतकंदे अंबड़ जो दम परवाज़ थी वियो अम्मा जीजल जो साह निकिरी वियो हाणे छा कई जो अंबड़ जे छाती खे चीरी अंबड़ जे छाती खे चीरे उन मां दिल कढी हाणे खणी वञा ज़ाल खे ॾेखारींदुसि ॾाढो ख़ुशि थींदी जेॾीमहिल अंबड़ जी दिल खयूं मोटियो अचे पियो रस्ते में ओचितो थापो आयुसि भड़कियो अंबड़ जे दिल मां आवाज़ आयो मुंहिंजा बच्चा तोखे धिकनि खां बचाए ओ मुंहिंजा बच्चा रब शर तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे रब करीम शर तोखे धिकनि थापनि खां बचाए तोड़े मूंखे मारियो थो वञी क़त्ल कयो थो वञी पर मां अम्मा वरी बि तोखे दुआऊं थी ॾियां रब करे छॾ तूं सुखियो ओ मिठा अम्मा किथां लभंदी अबो किथां लभंदो ओ अदल करे तेरा अम्मा जो अम्मा बिनेठ अम्मा चप चुमियूं ॾियनि कबे खे जॾे अम्मा करे सभु कबो अदल करे तेरा अम्मा जो अम्मा बिनेठ अम्मा चो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मदीने वाले साईं फरमाते हैं 15 शाबान की रात इंदी आ अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही इंदो आ हर गुनाहगार के माफी दींदो पर पीओ मां दे बेफरमान के माफी न दींदो जैसे अब्बे अम्मा के राजी वो मानू जो नशेबाज आ उन्हें के माफी न दींदो जैसी ते नशे का तौबा ताइब न थे
को शराब जो मवाली, को भंग जो मवाली, को चरस जो मवाली, को हीरोइन डोडी जो मवाली, उन शराबी के नशेबाज के 15 जी रात माफी न मिलंदी आ। जो वो माण्हू जेको हराम खाईंदो आ, पेट में हराम विझंदो आ, इन हराम खोर के 15 जी रात माफी न मिलंदी। पुट इहा रात मथों अचे पई, मल्हाईंदो इहा रात, मल्हाईंदो इहा रात। साईं फरमाइनि था कूमू लैलतहा व सूमू नहारा, 15 जी रात तव्हांखे नसीब थिए न त ॾींहं जो रोज़ो रखो, या रात वरी जागी अल्लाह जी इबादत, पूरी रात जागो। इन रात में 50 नफिल पढ़बा आहिनि, 100 रकात सलातुल खैर। जेको इहा नमाज़ पढ़े उनजे पूरी जिंदगी जा रब गुनाह बख्शे माफ़ करे छॾे। 15 शाबान जी रात में जेको माण्हू ये पंजो 50 नफिल पढ़े थो, 4800 मलाइक रब मुक़रर कंदो आहे। क़यामत ताईं उन जे लाइ माड़ियूं पोखींदा, माड़ियूं ठाहींदा, बाग पोखींदा, महल जोड़ींदा रहंदा इन माण्हू जे लाइ जेको इहा रात में इहा नमाज़ पढ़ंदो। ॿुधायो इहा रात मल्हाईंदो? तव्हांखे दावत ॾियां थो, पंहिंजे घरनि में बि तूं मल्हायूं था, पर हिकिड़ी रात फ़क़ीरनि सां गॾु गुज़ार। 15 शाबान जी रात दरगाह दिलबराबाद मोरो, हितो माशाअल्लाह गाॾियूं ईंदियूं आहिनि, तव्हां बि उन्हनि सां ताउन कयो, या हिकिड़ी रात फ़क़ीरनि जे दुआउनि में अची शरीक थियो। हज़ारे लखे इंसान गॾु थींदा, नेक सालिह निमाज़ी तहज्जुद गुज़ार अल्लाह वारा, उन्हनि जी दुआ रब रद न कंदो। ख़ूब उन दुआ में शरीक थींदे अल्लाह कंदो बेड़ा पार थी वेंदा। जे पीउ मां नाराज़ आहिनि, अॻु वाट उन्हनि खां माफ़ी वठो, उन्हनि खे राज़ी कयो। जे नशे जी आदत आहे त इहा नशे जी आदत छॾियो। साईं फरमाइनि था मेराज वारी रात जन्नत जा दरवाज़ा ॾिठ में जंहिंजी ख़ुशबू 500 सालनि जे पंध ते अचे पई, पर रब फरमाए थी जन्नत जी ख़ुशबू उन माण्हू खे नसीब न थी सघंदी जंहिं ते पीउ मां नाराज़। साईं फरमाए जेॾी महिल जन्नत में अंदरि दाख़िल थियुसि, अहिड़ियूं नेमतूं हुयूं जे न अखियुनि ॾिठियूं, न कननि ॿुधियूं, न दिलि में करे ख़्यालु आयो। मुझे जिब्रील ही माड़ियूं ही नेमतूं कंहिंजे लाइ, या रसूलल्लाह तुंहिंजे उम्मत जे लाइ जेके तुंहिंजी फर्मा बरदारी, जेके मदीने वारे साईं जी फर्मा बरदारी कंदा, हे नेमत उन्हनि जे लाइ रब ठाही। इन्नल्लाह ख़लक़ल जन्नत लिमन अताअहू व इन कान अब्दन हबशिया, ही जन्नत रब ठाही आहे मुस्तफा जे गुलामनि फर्मा बरदार। भली खणी कारो शीती हबशी गुलाम छो न हुजे, मुस्तफा जो फर्मा बरदार आहे, जन्नत जो खातेदार। जन्नत खपे? ॿुधायो जन्नत खपे? मुस्तफा सुहिणे जी जन्नत खपे न त मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल कयो। जेका सुन्नत आहे सुहिणे नबी जी न, उन सुन्नत में फैज़ आहे, बरकत ऐं भलाई आहे। हज़रत अबू रमिसा रज़ी अल्लाह ताला अन्हु असां बि सगुरो सुनन अबू दाऊद हदीस जो किताब आहे, सुनन अबू दाऊद, उन में रिवायत आहे हज़रत अबू रमिसा थो चवे त मां पंहिंजे बाबे साईं सां गॾु थी मदीने वारे साईं वटि वियुसि। सुभान अल्लाह। किथे वियुसि? चए थो मदीने वारे साईं वटि वियुसि। जेॾी महिल हुज़ूर वटि पहुतुसि त मदीने वारे साईं खे साए रंग जी चादर वेड़ियल। कहिड़े रंग जी? साए रंग जी चादर वेड़ियल हुई। मुस्तफा जो चेहरो ईअं पे लॻो ॼण 14 जो चंड ज़मीन ते लही आयो। सुभान अल्लाह। असां बि थो चए फतह मके वारे ॾींहुं हुज़ूर जॾहिं मके में दाख़िल थिया न, मके शरीफ़ जे शहर में आया, त मदीने वारे साईं खे कारे रंग जो पटको ॿधल हो। कहिड़े रंग जो? कहिड़े रंग जो? कारे रंग जो पटको मदीने वारे साईं खे ॿधल हुयो। ॿियो असां बि थो चए जुमे जे ॾींहुं साईं जन ख़ुतबो पिया ॾियनि, मिंबर ते चढ़िया वेठा हुजनि, हीअं जो ॾिसां त मुंहिंजे सुहिणे नबी खे मथे ते कारे रंग जी पग ॿधल। जेका शइ मदीने वारे साईं जी सुन्नत आहे उन ते एतिराज़ कबो आहे।
नथो करी त चओ त मुंहिंजी ग़लती आहे, मां इन सुन्नत खां महरूम आहियां, पर एतिराज़ न कर। जेको मदीने वारे साईं जी सुन्नत ते एतिराज़ कंदो, इनकार कंदो, ख़ुदा जो कसम आहे उहो मुस्तफ़ा जी शफ़ाअत खां महरूम रहे। हुज़ूर जी शफ़ाअत हुनखे नसीब नथी थिए। साईं चादर मुझे दिल पर नबी जी सुन्नत, कारो पटको मुझे मदीने वाले साईं जी सुन्नत, टंटन ॾियण मदीने वाले साईं जी सुन्नत, जमायत सां नमाज़ पढ़ण मदीने वाले साईं जी सुन्नत। साईं फरमाया त जन्नत जूं नेमतूं ॾिठुम जिब्रील चयोसि हे सभु तुंहिंजे ग़ुलामनि जे लाइ फर्मा बरदार। हिकिड़ी बेहश्त में माड़ी ॾिठम जेका शीशे जी ठहियल हुई, शीशे जी, कंहिं ज़बान खे ताक़त न आहे जो हुनजी वाखाण करे सघे, एॾी सुहिणी माड़ी हुई। मूं चयो जिब्रील हीअ माड़ी कंहिंजी? या रसूल अल्लाह हीअ माड़ी जन्नती उन जे लाइ जेको नरम ऐं मिठो ॻाल्हाईंदो, सुठो ऐं मिठो ॻाल्हाईंदो, जंहिंजा इख़लाक़ सुठा आहिनि, हीअ माड़ी जन्नती उन जे लाइ रखी। साईं फरमाया त जन्नत में हिकिड़ी नहर ॾिठम, बेहश्त में नहर वहे पई जंहिंजो पाणी माखीअ खां मिठो, खीर खां अछो, ॻड़नि खां शफ़ाफ़, मुश्क खां वधीक सुरहो, हिकिड़ो ढुक जेको पीए वरी न खे उञ कॾहिं लॻे। मूं पुछो जिब्रील ही कहिड़ी नहर? या रसूल अल्लाह ही नहर कौसर, इन्ना आतोइना कल कौसर, हबीबा सां तोखे कौसर ॾेई छॾिया। सोना नबी ही तुंहिंजी कौसर न। साईं फरमाया हुन जे पासे तां एतिरा प्याला रखिया जेतिरा आसमान में तारा। जॾहिं मुंहिंजा ग़ुलाम ईंदा न, मां पंहिंजे हथनि सां प्याला भरे भरे उन्हनि खे पियारींदा। ॿियो ख़बर तव्हांखे बि मदीने वारे साईं जे पाक हथनि सां कौसर खपे? खपे? कंहिंखे खपे? साईं फरमाईंदा जेको मूं ते खणो दुरूद पढ़ंदो उनखे कौसर नसीब। सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या जे चाहियो था त मदीने वाले साईं जे पाक हथनि सां कौसर मिले, दुरूद घणो। साईं फरमायो त मूंखे हिकिड़ी जाइ ते आयुसि, हिकिड़ा माण्हू ॾिठमि जेके ज़मीन ते ॿधा पिया, ॿधल, मलाइकनि जे हथनि में वॾा बाहि जा हथोड़ा हुआ। हथोड़ो सम्झो था? मुतरको, पर उहे बाहि में ततल ॻाढ़ा हुआ। साईं फरमाया जेकॾहिं हीअं जबल ते हयो वञे न त जबल पुरसा पुरसा थी वेंदो। उहे मलाइक आया, उहे जेके माण्हू ॿधल सुता पिया उन्हनि खे हीअं हणनि, उनजे मथे में उनजो मथो चिथजी वञे, उनजो मेजालो फेऊं फेऊं थी निकिरी वञे, दाऊं पिया कनि, उनजो मथो चिथजी वञे। वरी हथोड़ो हटाइनि त वरी मथो सही कंदा, वरी हथोड़ो हणनि वरी मथो चिथजी वञे। इन अज़ाब में मुसलसल उन्हनि खे इहे मलाइक कुटनि। मूं पुछो जिब्रील ही केर माण्हू आहिनि? या रसूल अल्लाह ही उहे माण्हू आहिनि जेके निमाज़ न पढ़ंदा हुए। छा कंदा? निमाज़ न पढ़ंदा। पुट जेको मदीने वारो साईं ॾिसी आयो मेराज वारी राति ॿुधाई सो हक़ आहे, उहो सच आहे, ईमान आहे हुन ॻाल्हि। पोइ तव्हां निमाज़ नथा पढ़ो, ख़बर अथव त मदीने वारे साईं छा हाल ॾिसी आयो। अॼु दिलि में पको वाइदो कयो त अॼु खां वठी निमाज़ पढ़ंदो। कहिड़ा कहिड़ा निमाज़ पढ़ंदो? पंज वक़्त निमाज़ पढ़ंदो, मस्जिद खे आबाद कंदो, अबे अमर जी फर्मा बरदारी कंदो, नेक ऐं सालिह थियो, मदीने वारे साईं जा फर्मा बरदार थियो, तव्हांजी दुनिया बि आबाद, तव्हांजी आख़िरत बि आबाद। अलाह करीम जो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। तव्हांखे दावत ॾिनमि 15 शाबान जी, इन दावत में ज़रूरु शरीक थिजो। अलाह करीम दिल शान शार असांखे मदीने वारे साईं जी सची ग़ुलामी नसीब।
अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबीना मुहम्मद।